सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। त्याचे करे अशा कोणी ईश्वरी दुकान वांगो पंहिंजे जीवन खे खूबसूरत बनाइणो आहे, पंहिंजी जिंदगी खे सजायो करणो आहे, घर परिवार माहौल खे जॾहिं त असां ॾिसंदासीं असां सभु केॾो चाहींदा आहियूं, केॾी कोशिशि कंदा आहियूं, असां कॾहिं सोचियो आहे लेकिन असां ॿिज खे वधाईंदा बि केतिरे आहियूं, पर थोरे गंद जे करे असां सभु कुझु साड़े छॾींदा। जीअं हू शहंशाह सतगुरु साईं सतरामदास साहिब जो मिसाल आहे। हिकिड़ो परिवार उन जी दामन में आयो, जैसे असांजे घर में रोज झगड़ो, रोज पिटको, रोज हिक ॿिए खे लफ़्ज़, कॾहिं कॾहिं हथ खईंदो आहे, कॾहिं कुझु थींदो आहे। इन करे गंदी उथी वेथी खाधो पीतो सभु कुझु कोल थियो, हली चली सॼी उबती। त जो जेकॾहिं हक़ीक़त चऊं घर में नर्क ॾिसणो हुजे त असांजो घर आहे। ऐं इन करे घर में दुख दर्दिड़ता तकलीफ़ भाग नसीब सभु रुसी विया। तंहिंजे करे आसीस करो त छा कयूं, त पाण फाथा आहियूं, ज़िंदगी हिकिड़ी ॾाढी ॾुखी थी पई आहे। तॾहिं साईं खेलिया चई इहे छो थिए थो, त हर कंहिं पंहिंजी पंहिंजी ॻाल्हि कई, जेके बि हुया। त साईं जेके तव्हां ॻाल्हियूं करो था उहे उबतियूं पर तव्हां आयो सभई ॾाढा सुठा, आयो सभु तव्हां ॾाढो सुठा, तुम थोरी थोरी कमी आहे, छड़ो ॿियो कुझु बि न आहे। तव्हां घणा चङा हो, छड़ो थोरी कमी अथव, उहो सही करो, उहा सही करो, तव्हांजो सॼो घर सही थी वेंदो। चयो साईं छा करूं, जीअं चओ। चए हाणे जेको बि घर में क्रोध करे, साड़ करे, जेको जीअं करे, ओड़ी मां तव्हां उनजूं चङाइयूं ॾिसो, में चङाइयूं कहिड़ियूं, बसि उनजूं चङाइयूं यादि करो। जेको विड़े, जेको झगड़ो करे, जेको पिटको करे, बसि उनजूं चङाइयूं छड़ो ॾिसो केतिरियूं ॾे, उन ते चङाइयूं ॻोल्हियो। उन चयोसीं अॼु जेके चङाई थी, असां हिक ॿिए खे ॾिठी त कोन्हे, पर तव्हां चओ था जीअं चओ। ऐं सभु आशीर्वाद वठी करे हलिया विया। त जीअं घर विया तो जीअं थोरो वक़्तु गुज़रियो, अञा कुदरती ज़ाल वेठी रोटी पचाईंदी ऐं मुड़ुस जीअं ॿारो आयो, जीअं आयो तो कंहिं ॻाल्हि ते कावड़जी आयो, कंहिं ॻाल्हि ते गुस्सो, जीअं आयो थोरो घर जो रवाज हो, अची करे कंहिं ऊंध ते कंहिं ॻाल्हि ते अची करे शुरू थी वियो, जेको वॾियुसि ॻाल्हाए पए। तो जीअं जीअं ॻाल्हाए पियो तीअं तीअं हे मुस्कुराएसि पई, हे खिलेसि पई, कुझु न चएसि, न त अॻे पाण हिक ॿिए सां विड़ी पवंदा बिल्कुलु, हिकु लफ़्ज़ ते 12 ॿुधणा पवंदा कंहिंखे बि, जो आमतौरु थींदो पियो आहे। घर में हुजे हिकु चवे, उनजो हिकु लफ़्ज़ पूरो न करंदासीं, 12 पंहिंजा ॿुधाए छॾंदासीं, इहो असांजे घर घर में रवाजु हूंदो आहे, ॿिए जी ॻाल्हि ॿुधबी कोन्हे। पर उहा ईंदी ॻाल्हि जेका आहे, छड़ो की मुस्कुराए पई, खिले पई। त हिनखे सिधी सी ॻाल्हि आहे, कोई कुझु चवे, गुस्से में हुजे, अञा खिलजे त साम्हूं वारे खे त ॿी चढ़ी वेंदी आहे, हुनजो अञा ॾंद टड़े थी, अञा खिले थी, जेको आहे गुस्सो अञा वधियो। पर उहो हिन मुस्कुराए पई, कुझु न चएसि। आख़िर जे महिल हिन बि ॻाल्हायो, वरी उहो मुस्कुराएसि पई, वरी चएसि पई ठीकु आहे। उन पुछियोसि, चए भई तूं जेको जे खिलंदी पई आहे, मुस्कुराईंदी छो? चए ॾिसो पाण सचे साईं ॾे हलियासीं, उन हुकुम कयो त जेको बि गुस्सो करे, कावड़ करे, ग़लति करे, तव्हां उनजूं चङाइयूं यादि करो। इन करे मां तुंहिंजूं चङाइयूं यादि करे खिलियमि पई। चए कहिड़ी चङाई यादि कई मूं, छा हुयो गुस्से जी ॻाल्हि? चए इहो ई भई सुबुह जो तव्हां सवेर निकिरो, सॼो ॾींहुं महिनत कयो, हॾु हणो, सॼो ॾींहुं न गर्मी ॾिसो न सर्दी ॾिसो,
एक एक सां मथो मारी, हिक हिक सां हलनि, एक एक चीज दुकान खोलो बंद करो, सॼो को ॾींहुं तराज़ी हुजेवे, वाल हुजेवे, कुझु बि हुजेवे, सदाई तव्हां हलो, एॾी महिनत करो ऐं थकी टुटी शाम जो अचो। पर जेको बि कुझु कमायो, एॾा पघर ॻारियो, दिमाग़ ॻारियो, कुझु बि करो, अखियूं विञायो, जेको ई कुझु कयो, पर तव्हां पंहिंजे लाइ कंदा छा? जेको बि कुझु आहे, जेको ई आहे कमाए करे घर खणी ईंदा, पंहिंजे ॿारनि खे, असांखे, सॼो असांजे लाइ कंदा। जेको आहे पंहिंजे घर खे ठाहींदा। तव्हांखे हे महिल पंहिंजे नसीब में थियो छा आहे? कॾहिं कॾहिं कपिड़ा बि तव्हांजा असर थींदा आहिनि, उहे बि यादि कोन हूंदा अथव। सदाई कंहिं महिल पघर में मालिकी तव्हांजी हालत छा हूंदी आहे? जेकॾहिं माण्हू एतिरी महिनत करे, एतिरो सभु कुझु ॿियनि जे लाइ करे, एतिरो घर में ठाहे, पंहिंजो जीवन सॼो ॾेई छॾे, ज़िंदगी में कुझु करे ई न, जेकॾहिं थोरो कंहिं महिल गुस्सो आयो बि सही, कंहिं महिल माण्हू अहिड़ी त कहिड़ो फ़र्क़ु पवंदो आहे? असां एॾियूं चङायूं त पोइ ठीकु आहे, थोरे गुस्से जी कहिड़ी वरी ॻाल्हि आहे? इन करे मुस्कुरायूं पई, खिलनि पई, इन कहिड़ी ॻाल्हि आहे? सभु कुझु असांजे लाइ कंदा हुआ, अॼु आहे। ऐं जीअं हिन जे लफ़्ज़ उन बुर्स ॿुधा, बिल्कुलु चुप थी वियो, ख़ामोश थी वियो। उनखे ॿियो को लफ़्ज़ ई न हो जेको हिन सां ॻाल्हाए सघे। चयोमांसि एतिरे चवण खां पोइ, एतिरे करण खां पोइ, मुंहिंजी एॾी तारीफ़, एतिरो सभु कुझु करे बि तव्हांजी ज़िंदगी में आहे छा? सभु कुझु असांजे लाइ त आहे, तव्हां कयो छा आहे? सो एॾी पॉज़िटिव सोच, एॾी बहितर वीचार तो थियणु लॻो। ऐं जीअं वरी ॿ टे ॾींहं गुज़रिया, कुदरती ऐं घर में कंहिं ॻाल्हि ते हिनजी घरवारी खे गुस्सो लॻो, उन्हनि खे ॻाल्हाइणु शुरू कयो, हिन चवणु शुरू कयोसि। उहा जीअं पहिरियों हो खिले पई, हाणे उहा बि ईअं खिलेसि पियो, उहा बि मुस्कुराएसि पियो, जेको हे चवे पई। हुन पुछियोसि की मुंहिंजी ॻाल्हि ॿुधे थो, हिन ते खिलंदो वेंदो आहे। चए तूं मूंखे पाण सच साईं जी यादि ॾिनाई, भई जंहिं वक़्तु गुस्सो अचे, क्रोध अचे, साड़ अचे, ओॾी महिल चङाइयूं ॾिसो। पोइ ज़ाल चुसे तूं मां में कहिड़ी चङाई थिए? चई मां तोखे पूरो कयो आहे। छॾे सॼो ॾींहुं जेको बि आहे, सॼो घर तव्हां ठाहियो, ॿार तव्हां पालो, असांजा जहिड़ा कपिड़ा हुजनि, गंदा हुजनि, मंदा हुजनि, ख़राब हुजनि, सभई तव्हांजे हवाले उहे करो। ॿारनि जो सॼो गंद किचिरो कपिड़नि भरियल हुजो, सॼो तव्हां सेट करो, सॼो झाड़ी ॿुहारी सभु कुझु कयो। जॾहिं तव्हां रोटी पचाईंदी हो, उन वक़्तु पंहिंजो पाण खे ॾिसो। सही असां ॾे कॾहिं गरम फुल्को अची वेंदो आहे, उनखे बि हथ न लाहे सघंदा, उनखे बि चीरे रखंदा, भई थधो थिए पोइ हथ लाहियूंसि। कोई गरम कटोरो खणंदो आहे, उनखे खणी बि न सघंदा। असांजी इहा हालत हूंदी आहे। अञा कुझु ॻाल्हाईंदा आहियूं। तव्हां जंहिं महिल रोटी ते वेहंदी हो फुल्कनि ते, तव्हांजो हथ तए ते घुमंदो पियो हूंदो आहे, सॼो हथ ईअं जलंदो पियो हूंदो आहे ॼण बाहि जे ॻोले में। अञा कंहिं महिल कोई लकड़ी हेॾे होॾे थींदी आहे, बाहि सही न ॿरंदी आहे, हथ सां आङुर खणी अंदरि पंहिंजो हथ बि बाहि में विझी छॾियो। जॾहिं सॼो जीवन तव्हां पंहिंजो ॾेई छॾंदव, पंहिंजो पाण खे असांजे करे बाहि में जलाए छॾींदो, पंहिंजी ज़िंदगी ॾेई छॾींदो, सॼो गंद किचिरो सॼो तव्हां कंदो, सभु तव्हां संभालो, इज़त मान तव्हां संभालो, शान सॼो तव्हां संभालो, उथी वेठी पूरी करो, सॼी पुगी तव्हां पूरी करो। जेतिरो तव्हां कंदा तव्हां त जीवे पाण खे असांजे लाइ जलाए रखियो आहे। बाक़ी पंहिंजो कयो छा थो? जेकॾहिं थोरो ॾींहुं बाहि ते कोई गर्मी चढ़ी बि सही, थोरो ॻाल्हायो भई, कहिड़ो फ़र्क़ु पवंदो आहे? छा थींदो आहे? कहिड़ी ॻाल्हि आहे?